सरमन सिंधी जो तस्वीर लगी पई है रागी सरमन सिंधी जी आखिरी आराम गाह हिन घिटी में हिन जे मथां मिट्टी लई कलर भलो ही केड़ो चौक सजो वेंदो आहे पेरियाले जो अल फारूक चौक पेरियाले जी घेटर में तव्हांखे घुमाए रहिया आहियूं दोस्तो पेरियालो सरमद सिंधी अब्दुल अस्सलाम वालेकुम दोस्तों मां मौजूद आहियां पेरियाले शहर में पेरियालो शहर ज़िला खैरपुर में अचे थो ऐं हिते मुंहिंजे अचण जो मक़सदु जेको आहे उहो इहो आहे त मां तव्हांखे सरमद सिंधीअ जी आख़िरी आराम गाह ॾेखारियां गॾोगॾु हितां जा जेके केलनि जा बाग़ आहिनि केला कीअं था पटिजनि ऐं किथे था वञनि ऐं हितां जी शाही बाज़ार आहे उहा बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि पेरियाले शहर जी। सो अचो मूंसां गॾु मां तव्हांखे ॾेखारियां पेरियालो शहर ऐं स्टार्टिंग वठे जे थी केलनि जे बाग़। ये सुपर माल है भाई साहब, देखो ये बालपुर जाता है हमारा माल, ठीक है। पेरियालो शरीफ से हम भरते हैं, ठीक है। हमारा पप्पू शाह नाम है, असल नाम सरवर शाह बुखारी शाह, ठीक है। पप्पू पेरियालो ये सुपर माल, ये हमारा बालपुर जाता है माल, ठीक है। अच्छा हितां बनी तां सौदो कंदा आहियो या बनी ये असां वठंदा आहियूं बागन आर सां वठी पोइ बालपुर मोकिलंदा आहियूं असां। अच्छा पूरी बनी वठी छॾींदा आहियो? न न न न मणनि जे हिसाब वठंदा आहियूं असां, मणनि जे हिसाब सां वठी मणनि जे करे हिसाब वठंदा आहियूं। वापारी वठंदा आहिनि बा घणे मण आहे हेतिरे मण मिले थो, ठीकु आहे। असां हुन सां वठी पोइ ॾींदा आहियूं असां मज़दूर तव्हां हितां जा हूंदा आहिनि उहे बि मज़दूर उतां कपे मोकिलंदा आहिनि डाला भरे, असां मज़दूर हितां जा हिते लाहींदा आहियूं असां। अच्छा हितां जा आहिनि माना हितां जा मज़दूर आहियूं। अच्छा ये मिट्टी लही रहंदी हिन जे मथां? मिट्टी लई कलर भलो गाढ़ो सही मिट्टी लही रहंदी, कलर भी आहे बि थींदो जीअं हे तव्हां ॾिसो। हे पूरी मज़द हाणे काॾे वेंदी? भावलपुर? हे सॼो माल भावलपुर वेंदो? कचो जो कचो केलो हेॾां ही बागा ही वेठा आहिनि। अबा ॻाल्हायो न कुझु, केला खणी आहियो तव्हां? इन खां वठां केतिरो केलो खणी आहियो तव्हां? हिते कीअं मिलंदो आहे, मतिलबु कीअं ॾींदा आहियो तव्हां? मणनि जे हिसाब सां, दर्जन जे हिसाब सां? ॿुधंदो वञे नी हा सर, असां हिते मणनि जे हिसाब सां ॾींदा आहियूं। अच्छा सही। असांखे रेट जेको आहे सफ़ा घटि थो मिले। अरे भैया यार ईअं न कर, होॾे होॾे हा रेट असांखे घटि थो मिले। असांजो ख़र्चो कीअं थो मण वञे तव्हांजो केलो? ख़र्च 2000 खां 3000 ताईं मण वञे। ऐं उन में केतिरा इहे हूंदा आहिनि पंहिंजो डंडा आहिनि केले जा? केले में डूंगर चवंदा आहिनि। लूंगर चवंदा आहिनि, ॿी ॻाल्हि आहे भाउ, उनमें भाण महांगो थो मिले, असांखे महांगो तेल महांगो थो मिले। अच्छा हाणे तव्हां घणा मण खणी आया आहियो? हाणे डालो खणी आया। केतिरा मण? 30 मण। केतिरे मण वियो? 3000 रुपया। 3000 रुपया मण। ऐं उहो केतिरनि ॾींहंनि में निकिरंदो आहे जेको तव्हांजो डालो? महीने में डालो निकिरंदो। महीने में डालो निकिरंदो आहे? महीने में डालो निकिरंदो। पोइ इहो ख़र्चु तव्हांजो कीअं पूरो थींदो हूंदो? इहो चवंदो सरकार खे अपील कयो। हा हा इहो हितां क्रॉस करे पाणीअ मां परे भर थो वञनि, परे पासे थी वञनि। पाणी नंढो आहे, एतिरो वॾो न आहे, पर ॿियूं जेके आहिनि न ॿुॾी थी वञनि पाणी में। वरी ॾिसो वाह वाह छा ख़ूबसूरत मंज़र आहे। तरंदी आहे न, हे फेज़ वाह आहे न। हींअर वेझनि था, मज़ो वठंदा, ॻोठ पंहिंजे में वेझी सेझी, कपिड़ा वरी घर वञी मटाइनि था। मां तव्हांखे वरी ॿुधाईंदो हलां, असां सरमद सिंधीअ जे ॻोठ वञी रहिया आहियूं जेको पेरियाले में आहे। गाड़ी मोरी है वो लिखल है ना, गाड़ी मोरी डिस्ट्रिक्ट खैरपुर। ये अस्पताल है उनकी, सरकारी अस्पताल, सजी बेटो ने सरकारी अस्पताल गाड़ी मोरी। पेरियाले जी घेटर में तव्हांखे घुमाए रहिया आहियूं दोस्तो। पेरियालो शहर जेको आहे उन जूं घिटियूं जंहिंजे अंदरां ई अंदरां असां वञी रहिया आहियूं सरमद सिंधीअ जी आख़िरी आराम गाह ते, जिते हू दफ़न आहे। अहमद मुग़ल जो ई ॻोठ आहे। अहमद मुग़ल त हींअर पाण को कराची में रहंदो हूंदो, ख़बर न आहे किथे थो रहे। बाक़ी हिन जी जेको आहे न, हीउ उनजो ॻोठ आहे। पेरियाले शहर में भी ही रांदि अची चुकी है, सभिनी ॿारनि जे हथ में आहे। ही कारीगर आहे,
ही नंढड़ो जेको आहे न कारीगर आहे, हे ॾिसो केॾी तेज़ी सां थो हलाए पियो। हलाए पुटु हलाए। शहर जी शाही बाज़ार आहे जेके तव्हांजे आॾो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में सरमन सिंधी साहब बि हिते ईंदो हूंदो, आयो हूंदो। ही शाही बाज़ार पेरियाले शहर जी। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर तबियत सही आहे? माण्हू मोहबती आहिनि, हर कारोबार हिते थिए थो पियो। हे कपिड़नि जा दुकान, वॾा वॾा दुकान, लकी क्लॉथ हाउस, मुनेश शाह। ही भी कपड़े जो दुकान, लेडीज़ जा कपड़ा। ऐं ही ॾिसो शीशे वारा वॾा वॾा दुकान। सही आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु जुमो आहे, हिन लाइ थोरी रश घटि आहे। जुमे जे करे रश घटि आहे। सनड़ी घिटी आहे, जीअं लाड़काणे जी रेशम गली आहे, शाही बाज़ार आहे न, उअं ई हीअ बाज़ार मूंखे लॻे थी। ख़ैर तबियत सही आहे? नालो प्यारा तव्हांजो? जी वाशूराम। ख़ुशि आहियो न? असां पेरियाले जी मार्केट विज़िट करण आया आहियूं, माना वीडियो बणाइण आया आहियूं, परे खां आया आहियूं, कराची खां। सो सरमन सिंधीअ जी आख़िरी आरामगाह ते चकर लॻाईंदासीं, पोइ वरी वापसि वेंदासीं। ठीकु आहे, तव्हां बि असांजे व्लॉग में अची विया आहियो। नज़ीर मेमण जे नाले सां आहे, तव्हां सर्च करे वीडियो पाण ॾिसी सघो था। हिते मसाला बि पिया आहिनि। पनीर मूंखे नज़र आयो, जेको असां सावण में ज़्यादातर पीअंदा आहियूं। पनीर आहे। साईं धाणा जो कहिड़ो क़िस्म आहे? ही छा आहे? जूअर आहे। अच्छा अच्छा, हे जूअर आहे। ऐं ही छा आहे साईं? जवर आहे। ऐं ही जी झांझो आहे। महिरबानी। तव्हांजो नालो? महिरबानी। अच्छा, हिते तव्हांखे वाण मिलंदो, पिंडियूं मिलंदियूं, रसा मिलंदा, ऐं जेके बि ॾिसो था शयूं, साॻो ई ॿिज वग़ैरह ई मिलंदा। ही मसालो ठाहे रहियो आहे दोस्त प्यारा। छा में पवंदो इहो मसालो? संबोसनि में? संबोसनि में मसाला विझंदो। ॾिसो टायर अथसि ट्रैक्टर जो, कात अथसि, हलाए थो पियो। छुरीअ जो माना खफ़ो ई न, बसर विझ, सॼा मिर्च विझ, बसि मथां इहो हलाएसि, सही थी वेंदो। ही कहिड़ो चौक सॼो वेंदो आहे पेरियाले जो? फारूक चौक आहे। अल फारूक चौक। ऐं हिते छा छा मिलंदो आहे माण्हुनि खे? हर शइ मिलंदी आहे। हर शइ माना पेरियाले जी जेकी बि आबादी आहे पसगिरदाईअ में, उहा ॿाराड़ी तबको हिते ईंदो आहे। ही मर्कज़ आहे पेरियाले जो। चौक आहे। नालो कीअं पियो पेरियाले जो? ख़बर आहे तव्हांखे? जी साईं। पेरियालो नालो कीअं पियो? पेरियालो नालो पिरिन जो शहर आहे। अच्छा, पिरिन जी शइ, लव त मने प्यार है, पिरिन जी लोह। अच्छा अच्छा, हिते माना माण्हू आहिनि, प्यारा आहिनि। हाँ साईं। हाँ ठीकु आहे, हूंदा। भाॼीअ जी सेटिंग साईं छा हाल आहे? तव्हांजो नालो? अब्दुल भाई। अब्दुल वहीद। तव्हां भाॼी जी सेटिंग सुठी आई आहे। गोगड़ुनि जी मुंद बि न आहे। किथां ईंदा आहिनि गोगड़ू? ये हितां जा ई आहिनि भाऊ। हितां जा पेरियाले जा ई? हा भाऊ। हिते पेरियाले में कहिड़ी कहिड़ी भाॼी थींदी आहे? हिते भिंडी, करेलो, गोभी, वांगण, पालक, धाणो, थूम। सीज़न जे हिसाब सां सभु भाॼी थींदी आहे। हा भाऊ। ठीकु आहे। ही सरमन सिंधीअ जो तस्वीर लॻी पई आहे। रागी सरमन सिंधीअ जी आख़िरी आरामगाह हिन घिटीअ में आहे। हलूं था। ही घिटी आहे, सनड़ी सनड़ी घिटी आहे, ऐं आख़िरी आरामगाह सरमन सिंधीअ जी हिन पासे ते आहे। सनड़ी घिटी आहे। हाणे ख़बर न आहे कीअं हूंदी, छा पोज़ीशन हूंदी। मुंहिंजो पहिरियों चकर आयो आहियां मां हिते, हिन सरमन पेरियाले में पहिरियों चकर आयो आहियां। ऐं मुंहिंजे ख़्याल में पेरियाले में ई तव्हां बि ॾिठा हूंदा वीडियो, पर अहिड़े तरह सां वीडियो न ॾिठो हूंदो जीअं मां तव्हांखे ॾेखारियो आहे। सो हीअ घिटी आहे जितां मां आयुसि, ऐं हीअ जेको आहे सो गेट आहे जेके असांखे अंदरि वठी हलंदी आरामगाह ते। हीअ दोस्तो क़ब्रिस्तान आहे। ॿियूं ॿियूं क़बरियूं आहिनि, कचूं तमामु घणी तादाद में आहिनि, पकियूं जेके आहिनि थोरियूं। नलको लॻल आहे। ऐं हेॾां ही ॿारनि जूं क़बरियूं, शायदि वॾड़नि जूं, छोजो जहिड़े हिसाब सां नंढड़ी क़बर आहे ॿारनि जी थी लॻे। दोस्त बि अची विया आहिनि। ऐं अब्दुल रहमान मुग़ल। सरमद सिंधी पाकिस्तान जो मशहूरु सिंधी लोक ॻाइणो हो। संदसि गीत अक्सर मोहबत, समाजी मसइलनि ऐं हुबुल वतनीअ जी मौज़ुनि ते ॿधल हुआ। सरमद सिंधी सिंध जो सक़ाफ़ती निशान हो ऐं संदसि मौसीक़ी इलाइक़े में तमामु घणी मक़बूल ऐं असराइती आहे।
सरमद सिंधी पैदाइशी माॻ पिरियालो जनम 7 मई 1958 27 डिसंबर 1996 ते बदीन मां हिकु प्रोग्राम करे कोस्टर ज़रिए कराची वापसि वञी रहियो हुयो त दीवान शुगर मिल ठठे वेझो कोस्टर सां कमंद सां भरियल हिकु ट्रक सां टकरु थी पियो, जंहिं जे नतीजे में हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मनि जा सूर सरमद सिंधी न सही सघियो। आख़िरकार 35 साल जी उमिरि में सरमद सिंधीअ रस्ते में ई दम धणीअ जे हवाले कयो।